कड़पीले जेकॾहिं ही ॿार उतां बीमार थी मोटिया आहिनि न, पोइ पक सम्झ त असांजे मोर ॾांहुं बि ख़ैरु न हूंदो। अल्लाह तव्हांजी सिरदी सैक हू जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो। चइनी पासे ट्राकास फिरे पियो। चवनि था त को बि ॻोठ बीमारीअ मां ख़ाली न आहे। तो अहिड़ी हालत में असांजो मोर कीअं ठीकु हूंदो? ये सभु पंहिंजी परेशानी में इन हालत में अदा खे ॻोल्हण जे लाइ मां पाण बि ॾिस। त पोइ सही आहे, मां बि तोसां गॾु हलंदसि। तूं कजी तूं मूंसां रेणपुर में किथे हली सघंदी आहे? ॿुधो त अॼु ही सभु लॾो खणी हितां लॾे वेंदा, पोइ मां अकेले हिते रही छा कंदसि? मां मिलां थो मुंहिंजी सां, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त जेसि ताईं पंहिंजे ॿारनि जो इलाज न कराईंदा न उहे त कोन निकिरंदा। खड़पीला तूं छा थो सम्झी? तूं हिते ॿारनि जो इलाज कराईंदा? हुननि जा ॿार बीमार आहिनि, जेकॾहिं अहिड़ी हालत में हुननि लॾो कयो न हुननि जा ॿार त वाट ताईं पूरा थी वेंदा। खड़पीला मोर जे पोयां वञण खां पहिरियां तूं मुजेरे सां वञी मिल ऐं उन खां पुछा कर त हू लॾो अॼु खणंदा या सुभाणे। जे हू लॾो सुभाणे था खणनि त पोइ तूं भली मोर जे पोयां वञ, पर उन खां पहिरियां मुंहिंजो त किथे बिलो करे वञ। जेको आहे त जुग जो माण्हू ॼाणे घणो कुझु थो, पर जॾहिं मालिक शफ़ा ॾिए न, शफ़ा त मालिक जे हथ में। रब साईं कंदो त इहे मुसीबतूं टरी वेंदियूं। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।